अस्सलाम वालेकुम। अॼु आहे छंछरु ऐं सुबुह जा थिया आहिनि 11। मासी कमु करे हली वई, उन खां पोइ मां प्लांट्स खे हिते पाणी ॾिनो आहे ऐं सुबुह जो काफ़ी देरि ताईं मां एम्ब्रॉयडरी कंदी रहियमि। उहो बि तव्हां सां शेयर कयां थी त अॼु मां छा छा ठाहियो आहे। सो ही मुंहिंजा प्यारा प्लांट्स आहिनि ऐं हाणे मां हिननि खे पाणी ॾेई ऐं थोरो पाण बि ख़ुशि थी आहियां, इन्हनि खे बि ख़ुशि कयो अथमि। बसि बाक़ी इहो आहे जो डस्ट ॾाढी पियल आहे। फ़िलहालु मूंखां थिए कोन थो सीअ में इन्हनि खे धोइणु, वरी इंशाअल्लाह ज़रूरु इन्हनि जी केयर त मूंखे हर हाल में करणी आहे। सो पाणी ॾींदे ॾींदे हिते डिस्कवर कयमि ॿिली खणी आई आहे पंहिंजा नंढड़ा बच्चा सफ़ा। ॿिली तव्हांखे नज़र ईंदी, मां थोरो ज़ूम थी कयां त ॾिसो त केतिरा नंढड़ा बच्चा अथसि जिन जूं अखियूं बि न खुलियूं आहिनि अञा। ऐं हिते अची हिन कुंडियुनि जे पासनि में वेठी आहे। सो बहरहाल हीअ असांजी महिमान थी आहे ॿारनि बचनि सूधी वेठी हुजे। ऐं फ़िलहालु मूं वटि अहिड़ो को दॿो बि पयल न आहे जेको मां हिनखे रखी ॾियां त हीअ पंहिंजो घरु ठाहे हिते। त जेसिताईं वेठी हूंदी वेठी हुजे। ऐं हलां थी अंदरि हाणे। सुबुह जो जेसिताईं मासी कमु कंदी रही त इहो मां कमु कयो आहे, छो त हे हिकिड़ो मुंहिंजो कंप्लीट थी वियो ऐं हिन ॿिए खे बि मां लाइनूं ट्रेस करे ऐं हिन ते काफ़ी सारो भरियो अथमि। हीअ सॼो मुंहिंजी सुबुह जो मुंहिंजो सॼो इहो कमु आहे। ऐं उन खां अलावा प्लांट्स खे पाणी ॾिनो अथमि। कल्ह मां चाहियां पई त मां हिननि खे डेकोरेट कयां, पोइ वरी मूं चयो त न, अॼु जे लाइ छॾे ॾिनमि त जीअं मुंहिंजे व्लॉग में इहो हिकिड़ो शइ अची वञे। ऐं हीअ आहिनि तंदूरी चांहि जा कुपिड़ो ई चवां, ॿियो छा चवां। ऐं 4 हुया, हीअ सुगंध मुंहिंजे लाइ खणी आई हुई हिते इस्लामाबाद में। हिननि ॿारनि चांहि पीती त मूंखां पुछियईं त हे तव्हांजे लाइ रखां, लाहौर में सॉरी। त मूं चयो हा मुंहिंजे लाइ रखो। त हीअ 4 हुया त हिकिड़ो जीअं कढियमि त भॼी पियो, छो त ॾाढा सन्हा आहिनि ठहियल। त हाणे मां हिननि खे जेको आहे पेंट कंदमि ऐं कुझु डेकोरेट कंदमि। ऐं पोइ कीअं मां हिननि खे जेको आहे किथे सजाईंदमि, हिननि जो छा कंदमि, त उहो मां तव्हां सां शेयर थी कयां। एक्रिलिक पेंट खणंदमि ऐं उन्हनि सां मां हिननि खे पेंट करे वठंदमि। हाणे हे 3 मां पेंट करे चुकी आहियां एक्रिलिक पेंट सां। आला आहिनि, हथ नथी लाहिनि। हे मुंहिंजा 3 ट्यूब्स पिया आहिनि। ऐं उनखां पोइ हाणे हीअ जेसिताईं सुकंदा न त हिननि ते अॻियां कमु नथो करे सघिजे, त मां हिननि खे हथ बि नथी लाहियां। हीअ सुकी वठनि। ऐं उनखां सवाइ मां हिते कपिड़े जा पीसिस कढिया आहिनि जेके मां हादिया ऐं राजिया जे लाइ घुराया ऑनलाइन। त इन्हनि खे हाणे भिॼाइणो आहे। ख़बर न आहे हाणे सिबंदमि या उन्हनि जे अचण ते सिबंदमि, पर मूं चयो त घटि में घटि श्रिंक करे छॾिया हिननि खे त हीअ जेके रेडी हुजनि। मुंहिंजे मूड जी ख़बर न पवंदी आहे, मां कंहिं बि महिल जेको आहे हिननि खे सिबणु शुरू करे थी सघां। सो इहे कढिया अथमि त जीअं इन्हनि खे भिॼाए छॾियां। त उनखां सवाइ पोइ जेसिताईं हीअ पेंट सुकंदो तेसिताईं मां हिकिड़ो पंहिंजो सूट कढियो आहे त हिनखे मां कटियां थी। हिन दफ़े मूंखे सॼा हू जेको मां पहिरियों जंहिं ते पेंटिंग कई उहो बि मुंहिंजो गिफ्ट हुयो। हे सूट बि मूंखे गिफ्ट मिलियल आहे। हिकिड़ो 3 सूट बि गिफ्ट मिलियल आहे जंहिंजो ऑलमोस्ट थोरे घणे फ़र्क़ु सां शेड जेको आहे इहो साॻियो ई आहे। सो बहरहाल मूं चयो कटे थी रखां इहे सूट जेसिताईं उहो मुंहिंजा ठिकर जा कुपिड़ा सुकनि। त जॾहिं सुकी वेंदा त उन्हनि ते अॻियां कमु कंदमि। तेसिताईं कटिंग थियल हूंदो न त हे मुंहिंजो आराम सां वरी कंहिं न कंहिं महिल सिबजी वेंदो। हिकु थियो आहे ऐं मां हीअ सूट हिते कटिंग करे रखी आहे। स्लीव्स आहिनि हे, ऐं उन सां गॾु जेको आहे हीअ कुझु एम्ब्रॉयडर्ड पटियूं मां कढियूं। ॾिसां थी हिन मां अगरि काई मैच करे वई हिन सां त हिन में हणंदमि, छो त मां वठंदी रहंदी आहियां सरतियूं संग क्राफ्ट्स। मूंखे ॾाढो हिननि जो कमु वणंदो आहे। ऐं मां हिननि खे एप्रिशिएट करण लाइ मां हमेशह एतिरा पैसा बचाए रखंदी आहियां जो इन एग्ज़िबिशन मां कुझु न कुझु वठां, छो त मुंहिंजूं ॻोठाणियूं हुनरमंद सिंधियाणियूं इहो कमु कंदियूं आहिनि सॼो। इन जे लाइ मुंहिंजे लाइ ज़रूरी हूंदो आहे त मां उन्हनि खे सपोर्ट कयां। ऐं हाणे अचां थी ॿाहिरि, किचन में वेंदमि। हीअ थी विया आहिनि काफ़ी हद ताईं ड्राई, पर हाणे मूंखे मानी पचाइणी आहे मंझंदि जी। सो मानी पचाइण खां पोइ वरी मां हिनखे कंटिन्यू कंदमि। ऐं लंच में छा थी ठाहियां इहो तव्हां सां शेयर कयां थी। राति जो मां पचायो हो चिकन ऐं पटाटनि जी कढ़ाई, ऐं इन जी रेसिपी मां अॼु शेयर करे चुकी आहियां। जंहिं महिल तव्हां इहे व्लॉग ॾिसंदव उन महिल तव्हांखे उहा रेसिपी बि तव्हां वटि अची वई हूंदी। उनखां अलावा हीअ पालक ऐं चणनि जी दाल, इहो राति जो पचायो हो, इहो ॿोड़ बि आहे। हाणे मां पचायां थी चांवर। ॿोड़ गरम कंदमि, चांवर पचाईंदमि, मुंहिंजो लंच ठही वेंदो। उनखां पोइ निमाज़ पढ़बी ऐं पोइ जेको आहे मां हिन पंहिंजे क्राफ्ट वारे प्रोजेक्ट ते वापसि ईंदमि।
मानी पचाई खाधी नमाज़ पढ़ी ऐं हाणे मुंहिंजी नंढड़ी कुर्सी इंतज़ार में आहे त मां हिते वेहंदमि ऐं पेर सेकींदमि उस में ऐं कुझु तारीख़ जो आहे हे जेका आहे न अहिड़ा कहिड़े क़िस्म जा पेपर थींदा आहिनि त सुराण चवंदी आहे न फिटी कंदा कयो न उछलाईंदा कयो, मां पढ़ी पोइ उछलाईंदुमि। सो उहा पढ़ी उछलाईंदी ऐं ॾिसां ॿिली वेठी आहे या हली वई। साईं ॿिली त कोन्हे पर ही त ॾिसो घणा आहिनि, 4 टाइनी सफ़ा अखियूं में बंदि अथनि, सी बि थियनि थो। हाणे मां छा कयां? बहरहाल ॾिसां थी को दॿो ॻोल्हियां हिननि जे लाइ घर ठाहे रखां ऐं मां उस में विहां। हाणे थोरी देरि पेर थधा थी विया आहिनि ऐं इहा अजीब थधि हूंदी आहे जेका जुराब पाइण सां बि जेको आहे पेर गरम न थींदा आहिनि, उन्हनि खे लाज़मी उस खपंदी आहे। टाइम थियो 3:15 ऐं मां काफ़ी देरि उस में वेठी रहियमि, पेर गरम कयमि ऐं कमारी मासी हाणे अॼु हुनखे ॿीहर सॾियो आहे, ईंदी चुल्हा वुल्हा साफ़ु कंदी ऐं मूं सोचियो त चांहि पीअण दिलि पई चए, चांहि बि पी वठां त जीअं इहे थांव बि धोई वञे। पोइ त बाक़ी राति जा सैटरडे नाइट ऐं संडे आहे त सॼो ॾींहुं पाण खे ई धोइणा हूंदा आहिनि। चांहि ठही वई आहे, हाणे चांहि बि पीअंदमि गॾु गॾु। ऐं हीअ खणी आई आहियां रसी, त इहे हिननि में मूंखे यूज़ करणी आहे। कंप्लीट सुकी विया आहिनि पर सही आहे हाणे त हिननि ते कमु कयां। हिकिड़ी ॿी शइ ॾेखारियां, मुंहिंजी हीअ एज़ यूजुअल कमीस हिकिड़ी लॉन जी कमीस जी कटियल ॿाह आहे, जेके मां पाए कपिड़ा उछले बि छॾिया आहिनि। हे ॿाहूं जमा थियल हूंदियूं आहिनि मां वटि, त मां उन्हनि खे यूज़ कंदी रहंदी आहियां। उन ते हे मुंहिंजो भर्त भरियल आहे, हीअ भर्त जी पट्टी हे शर्ट जे दामन ते बि हुई ऐं मां सोचां थी जेके एम्ब्रॉयडरी स्टिचिस सेखारियां थी मां, उन में हिकिड़ो हे स्टिच ऐं हिकिड़ो हे किनारे वारो स्टिच इहे बि ऐड कयां। त हिन खे ॾिसी आइडिया आयो त हे बि टाका आहिनि जेके मूंखे सेखारणु घुरिजनि। सो हाणे हिते वेही मां पंहिंजो कमु कंदमि। हे मां पेंट करे रखिया आहिनि, हिननि खे हिकु दफ़ो ॿीहर मां मथां डिज़ाइन पेंट कयो आहे, तंहिंजे करे फ़िलहालु मां हिन ते वधीक कमु नथी करे सघां छो त हिननि जो पेंट जेको आहे उहो आलो आहे। हाणे जेसिताईं हे हिते सुकंदा त मां वञी कंदमि रेस्ट। 4 थिया आहिनि हिन महिल ऐं अज़ान ईंदी 4:30 बजे 3 जी। ऐं उनखां अलावा हिते मां जेको आहे हीअ हिकिड़ी काठी आहे, जीअं त मां जमा कंदी रहंदी आहियां अहिड़ा आर्टिस्टिक पीसिस काठियुनि जा बि मूं वटि इलाही आहिनि। त हिन खे मां पेंट कयो आहे हिन ब्राउन एक्रिलिक पेंट सां। सो इहा बि हिते सुकंदी ऐं मां तेसिताईं कंदमि रेस्ट। पोइ हिननि खे मां कीअं थी अरेंज कयां, कीअं थी सेट कयां, कीअं थी डेकोरेट कयां, उहो बि तव्हां सां यकीनन शेयर थींदो। 5:30 थिया आहिनि, 3 जी नमाज़ पढ़ी वरिती आहे ऐं हे मां खणी आई आहियां बीड्स। हे सिरामिक बीड्स आहिनि जेके मैक्रामे में यूज़ थींदा हुआ। मैक्रामे जो कंहिं ज़माने में ॾाढो रवाजु हो, वॾो शौक़ु हूंदो माण्हुनि में। हे उन वक़्तनि जा मूं वटि बीड्स जेके आहिनि मोती जमा थियल आहिनि। ऐं हिते मां हीअ सुतली ईअं चिंबड़ाई आहे हिन सां, हर कंहिं हिकिड़े कुपिड़े सां, ठीकु आहे, हैंग करण जे लाइ हिकिड़े पासे लाइ। ऐं पोइ हिन जे मथां वरी मां ॿी सुतली वेड़े वेंदसि, उहो तव्हांखे हाणे मां ॾेखारियां थी। हीअ ॾिसो, हिते जिते ग्लू लॻल हुई त थोरी ॿी ग्लू हणी ऐं हाणे हिनखे मां 3-4 वकड़ इन सुतलीअ जा हिन ते ॾेई वेंदसि। सभिनी सां ईअं करिणो आहे। हे मुंहिंजियूं हैंग करण जे लाइ कंप्लीट थी वियूं आहिनि। ऐं पहिरियों मां सोचियो हक़ीक़त में त हिन काठीअ खे मां यूज़ कंदमि टंगण जे लाइ, पर पोइ मूंखे हिकिड़ो अलॻि आइडिया आयो हिन काठीअ जे लाइ ऐं हिननि जे लाइ मूंखे हिकिड़ो हे अलॻि आइडिया आयो आहे। सो हिननि खे मां कंदमि ॿाहिरि हैंग पंहिंजे अङण में ऐं ॾिसां थी जेकॾहिं मां हिन महिल कोको हणी सघियमि भित में त हिनखे हैंग करे तव्हांखे ॾेखारियां थी, जे न त पोइ सुभाणे इनशाला। सो पहिरियों ट्राए कयां, जेकॾहिं कोको लॻी वियो त हणां थी। कोको मां हणी आई आहियां ॿाहिरि ऐं हाणे मां तव्हांखे ॾेखारियां थी हैंग करे। ऐं ॿी ॻाल्हि त हिन पूरी रस्सी में मां इन जे लाइ न विधा आहिनि बीड्स। हिकु त मां नथी चाहियां त मुंहिंजा सॼा मोती हिन में ई ख़र्च थी वञनि। ॿियो त हीअ हैवी आहिनि, हीअ ठिकर जा आहिनि या कुझु अहिड़े कंहिं मटीरियल जा आहिनि या सिरामिक जा आहिनि, त हिननि में वज़न आहे इलाही। त जेकॾहिं मां हिन में इलाही सारा हणंदमि त हीअ ॻोरो थी वेंदो। ऐं हीअ जेको आहे हे त पाण एॾा हल्का ऐं सन्हा आहिनि ठिकर, पर हीअ मोती जेके आहिनि उहे थोरा हैवी आहिनि। सो खणी थियल आहे हिननि टिनी खे ऐं तव्हांखे ॾेखारियां थी त मूं किथे कोको हयो आहे ऐं हाणे मां छा करण वारी आहियां। सो हीअ मुंहिंजी हथोड़ी पई आहे, मुंहिंजो टूल बैग पियो आहे ऐं मां ॾाढी एक्साइटेड आहियां तव्हांखे ॾेखारण जे लाइ बि। हिते हीअ कुर्सी आहे ऐं हीअ मां मथे हिते कोको तव्हांखे नज़र ईंदो हूंदो हिकिड़ो खयों इन में टंगे ऐं पोइ तव्हां सां मां शेयर थी कयां। हीअ ॾिसो, हीअ मां हिते टंगिया आहिनि, कीअं था लॻनि? मथे कोको आहे, 3 रसियूं हिकिड़े कोके में
ऐं मूंखे इन्हनि खे ईअं पासीरो ई टंगणो, इन जे लाइ मां हिकिड़ी साइड ते सिर्फ़ु हिनखे रसी हई आहे। मूंखे यानी ईअं हीअं सिधो न टंगणो, सिधो टंगणो हुजे त ॿिनि पासनि ते हणा। सो मां हिन महिल सांझी थियण वारी आहे ऐं मां अङण जूं 2 बतियूं लॻल आहिनि त 2 ॿारियूं आहिनि, त जीअं मां तव्हांखे व्यू ॾेखारे सघां। सो मूंखे उमेदु आहे तव्हांखे वणियो हूंदो। ऐं ॾिसो ही बेकार हिकिड़ा हुया पंहिंजो तंदूरी चांहि जा ठिकर जा कुपा ऐं रसी सुतली, त मां इलाही शयुनि तां लाहे बि रखंदी आहियां, जमा कंदी आहियां। बीड्स मां वटि एॾा पुराणा आहिनि, बसि ईअं सम्झो ज़रे घटि जेतिरी पुराणी मां आहियां, त बसि हुन खां थोरा घटि पुराणा हूंदा, त मां शयूं ज़ाया न कंदी आहियां। ऐं पेंटिंग ॾिसो तव्हां जेका मां हिन ते कई आहे एक्रिलिक पेंट सां, ऐं ॾिसंदो त कोई ख़ासि परफेक्ट फिनिशिंग बि न आहे, पर ईअं थोरो कोशिशि कयो सन्हो सन्हो पेंट करण जी त कुझु न कुझु ठही वेंदो। ऐं हिन दरीअ ते मां इन लाइ बि शयूं टंगींदी आहियां जो न असां इहा दरी खोलींदा आहियूं, न असां इहो परदो खोलींदा आहियूं। सो ॿुधाइजो ज़रूरु तव्हांखे कीअं थो लॻे। सो कुझु कचहरी कजे। हाणे सांझीअ जी नमाज़ पढ़ी चुकी आहियां ऐं कोशिशि कयां थी तव्हां सां थोरियूं ॻाल्हियूं कयां। उनखां पोइ हीअ पंहिंजो व्लॉग मां ख़तमु कंदमि ऐं मुंहिंजा रहे जा धागा कुझु वधीक ई था नज़र अचनि छो त मां जॾहिं ब्रवनि खे पटियूं हणाइण वेंदी आहियां न, त मुंहिंजो मेन मसइलो हूंदो आहे या मैचिंग या कंट्रास्ट। पोइ उन में इलाही दफ़ा ईअं थींदो आहे त मैचिंग या कंट्रास्ट त मिली वेंदो आहे, पर पोइ क्वालिटी न मिलंदी आहे। पोइ उनजो नतीजो इहो हूंदो आहे त कपिड़ा नवां ई पिया हूंदा आहिनि, पर उहो साटिन जूं पटियूं उन मां धागा निकिरी वेंदा आहिनि। ख़ैर थींदो रहंदो आहे। सो अॼु जो क्राफ्ट तव्हांखे कीअं लॻो मूंखे ॿुधाइजो। ऐं तव्हां ॾिठो हूंदो मां शयूं कॾहिं बि ज़ाया न कंदी आहियां। इन खां पहिरियों तारीख़ पंहिंजे ऑफिस मां खणी आयो हो खीरणीअ जूं इलाही सारियूं प्यालियूं ठिकर जूं जेके ढकणियूं, शायदि इन्हनि खे सिंधीअ में ठूठियूं बि चइबो आहे। ठूठी हिकिड़ी वाहिद ऐं ठूठियूं जमा, हे वारी ठूठ न जेकी एल्बो, ठीकु आहे। सो उहा ठूठ आहे, इन प्यालीअ खे चइबो आहे ठूठी। सो उन्हनि खे मां डेकोरेट करे ॿाहिरि हयो भित ते। अॼु इहे ॾिठव तंदूरी चांहि जूं नंढड़ियूं कुपियूं। उनखां अलावा तारिकी खणी आयो हो कुल्फ़ीअ जूं ठिकर जूं गिलासड़ियूं नंढियूं, उहे बि मां डेकोरेट कयूं, पर उहे मां कंहिंखे गिफ्ट करे छॾियूं। त उन में पर मुंहिंजी वीडियोज़ में किथे न किथे उहे आहिनि। त मटीरियल कंहिं बि तरह जो ज़ाया न कयो, काई शइ दुनिया में बेकार न आहे। ऐं यकीन कयो त मां इहो साबित करण जी कोशिशि कंदी रहंदी आहियां त दुनिया में काई शइ बेकार न आहे। कुझु बि मां ॾिसां थी अहिड़ी का बि शइ त मूंखे हिकदमि ख़्यालु अची वेंदो आहे त हिन जो छा थो करे सघिजे। ऐं सुभाणे मां हिकिड़ो तव्हां सां पंहिंजो ट्रेजर बॉक्स शेयर कंदमि। ख़ज़ाने जो दॿो मुंहिंजो हिकिड़ो शू बॉक्स आहे जंहिंमें मां अलाए छा छा विझंदी वेंदी आहियां, उहो इनशाला सुभाणे मां सोचां थी त उहो बॉक्स मां कढां। ऐं पहिरियों त तव्हांखे मां ॾेखारियां त ॾिसो मां जमा छा कंदी आहियां। ऐं उनखां पोइ उन मां उन जमा पूंजी जेको ख़ज़ानो आहे मुंहिंजो, उन मां कुझु मां वरी ठाहिण जी कोशिशि कंदसि इनशाला। ऐं अॼु पंहिंजो सूट कटे रखियो अथमि, त उहो बि मुंहिंजो इरादो आहे त लेट नाइट या सुबुह सवेर जेॾी महिल बि मूंखां थी सघियो त मां सिलाई करणु शुरू कयां। सी ॾाढो आहे, सवड़ मूंखे छॾे नथी या मां सवड़ खे चरियां नथी, अलाह ख़बर कुझु न कुझु ख़लल आहे नियत में। सो इलाही टाइम त मां जेको आहे न बार बार सवड़ में सुम्ही पवंदी आहियां, वीडियोज़ ॾिसंदी आहियां, मैसेजिस पढ़ंदी आहियां, उन्हनि जा जवाब ॾींदी आहियां, कमेंट्स जा जवाब ॾींदी आहियां। ऐं ॿी ॻाल्हि मज़े जी त हिन महिल मुंहिंजा सब्सक्राइबर्स जेके आहिनि 4999। हिन महिल जंहिंमहिल मां तव्हां सां ॻाल्हाए रही आहियां, सांझीअ जी नमाज़ खां पोइ 6:30 बजे तक़रीबन मुंहिंजा सब्सक्राइबर्स आहिनि 4999। त 5000 मां हिकिड़ो थो खुटे। ऐं तव्हां सभिनीनि जूं लख लख महिरबानियूं कुर्ब आहिनि जो तव्हां मुंहिंजे चैनल खे सब्सक्राइब कयो आहे, इज़त ॾियो था, मान ॾियो था। मां तव्हांजी ॾाढी शुक्रगुज़ार आहियां। सो 5000 पूरा थींदा त अलाए छा कंदमि, बसि ख़ुशी थींदमि, ॿियो हाणे मां छा कंदमि सो अॼु जी चङी ॻाल्हि में इहो था ॻाल्हायूं त पंहिंजे ॿारनि खे प्लीज़ टाइम ॾियो, उन्हनि जी तालीम ऐं तरबियत जो ख़ासि तौर ते एहतमाम कयो। कल्ह वारे लाइव सेशन में जीअं मूं तव्हांखे ॿुधायो त मुंहिंजा ॿार जॾहिं नंढड़ा नंढड़ा हुआ, मां पाण खे विसारे छॾियो, पंहिंजे आराम खे, पंहिंजे शौक़ खे, पंहिंजी ख़्वाहिशुनि खे, पंहिंजी एक्टिविटीज़ खे मां विसारे छॾियो। ऐं मुंहिंजो हर अमल ईअं पियो थिए त मां उन्हनि जी तरबियत करे सघां। अलाह माफ़ करे, जीअं निमाज़ रेगुलर कॾहिं पढ़ी कॾहिं न पढ़ी, पर जॾहिं मुंहिंजा ॿार 7 सालनि जा थिया त मां 16-17 सालनि जी जॾहिं थी त उन सां गॾु बाक़ी ॿिन्ही खे बि निमाज़ सेखारी। त उहो ॾींहुं हे ॾींहुं मां वॾाई नथी कयां, मां तकबुर नथी कयां, पर मूं रेगुलर निमाज़ शुरू कई। छो त अगरि मां पंहिंजे ॿारनि खे सेखारणु चाहियां थी, मां चाहियां थी त हू 5 वक़्त पाबंद थियनि,
त मूंखे उहो करे ॾेखारिणो पवंदो, मुंहिंजे ज़बानी चवण सां न थींदो। सो इहा ई ॻाल्हि आहे त पंहिंजे बचनि खे टाइम ॾियो। अॼुकल्ह ॾिसो जीअं वरी अनाउंस थी वियो त भई स्कूल देरि सां खुलंदा, त ख़बर न आहे बीमारी, इहो वायरस, इहा वबा कॾहिं ख़तमु थींदी, का ख़बर न आहे। त जेकॾहिं ईअं स्कूल बंदि रहिया त ॿारनि जो सत्यानाश थी वेंदो। पर गवर्नमेंट बि छा करे, जे स्कूल खुलनि था तॾहिं बि अज़ाब आहे, जे बंदि था थियनि तॾहिं बि अज़ाब आहे। त बहितरु इहो आहे पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियो, उन्हनि खे घर ते पढ़ायो, उन्हनि जो नुक़सानु न कयो। छो त तव्हांजे बचनि जो जेको नफ़ो ऐं नुक़सानु आहे न, उहो तव्हांजो पंहिंजो ज़ाती नफ़ो नुक़सानु आहे, त उनखे अहमियत ॾियो। इहा मुंहिंजी अॼु जी चङी ॻाल्हि आहे। त जेतिरो थी सघेव तव्हां पीउ आहियो, माउ आहियो, जेके बि आहियो ॿिन्ही मां या ॿई ॿुधो था, त पंहिंजे ॿारनि खे टाइम ॾियो, उन्हनि जी पढ़ाईअ जो, उन्हनि जी तालीम जो, उन्हनि जी तरबियत जो ख़ासि तौर ते ख़्यालु रखो, ऐं मज़हबी तालीम बि, दीनी तालीम बि। ईअं न हुजे त दुनियावी तालीम जे चकर में उहो विसरी वञो त अञा कुझु इम्पोर्टेंट रहिजी वियो आहे, जेको असल में असांखे जंहिंजो हिसाब बि ॾियणो पवंदो। हीअ दुनियावी तालीम ज़रूरी आहे हिन दुनिया में कामयाबु थियण लाइ, पर दीन जी तालीम आख़िरत में कामयाबु थियण लाइ ज़रूरी आहे। त इन शइ जो ख़्यालु कयो। इहो मुंहिंजो अॼु जो मैसेज आहे, इहा मुंहिंजी अॼु जी चङी ॻाल्हि आहे मुंहिंजे तरफ़ां। ऐं कोशिशि कयो त अॼुकल्ह जीअं ॿार घर में आहिनि, ज़ाहिर आहे केतिरी देरि पढ़ाईंदो तव्हां हुनखे, 2 कलाक 3 कलाक, ॿिनि खां त मथे ॿारु पढ़ंदो ई कोन, वेहंदो ई कोन। अगरि वॾो आहे, समझदार आहे, उहो पंहिंजो नफ़ो नुक़सानु सम्झी सघे थो, नंढिड़ो न। पोइ मां तव्हांखे इहो चवंदमि त हुननि खे किन सुठी एक्टिविटीज़ में बिज़ी रखो, उन्हनि खे क्राफ्ट वर्क ॾियो कुझु, उन्हनि खे जीअं कार्ड्स ठारायो पंहिंजे फैमिली मेम्बर्स जे लाइ, भाउ भेण जे लाइ, उन्हनि जे कमरे में डेकोरेट करण लाइ नंढियूं नंढियूं पेपर ते पेंटिंग्स ठारायो, ऐं पथर डेकोरेट कयो, पथर पेंट करायो। मुंहिंजे चैनल ते तव्हांखे इलाही सारियूं अहिड़ियूं वीडियोज़ मिली वेंदियूं जेके ॿारनि खे तव्हां मसरूफ़ रखी सघो था इन्हनि ॾींहंनि में ख़ासि तौर ते। ऐं हिकिड़ी वीडियो बि मुंहिंजी इहा आहे त ॿारनि खे बिज़ी कीअं रखिजे ड्यूरिंग कोविड टाइम। त इहो इन शइ जो ज़रूरु ख़्यालु रखो, पंहिंजे ॿारनि खे तवजो ॾियो, अहमियत ॾियो, टाइम ॾियो उन्हनि खे। ईअं न त ॾाढा सारा पैसा कमाए असां उन्हनि जे लाइ सभु कुझु वठी आया आहियूं, पर जॾहिं तव्हां हुननि जी ज़िंदगी में न आहियो, तव्हांजो टाइम न आहे, तव्हांजी वेझड़ाई हुननि सां न आहे, त इन्हनि शयुनि जी, मादी शयुनि जी काई हक़ीक़त, काई अहमियत न आहे। त जेकॾहिं हुननि जे लाइ महिनत करणी थी पए, ज़ाहिरी ॻाल्हि आहे, उन्हनि खे सुठी ज़िंदगी ॾियण लाइ, सुठी तालीम ॾियण लाइ, पर उन सां गॾु गॾु टाइम बि ज़रूरी आहे। त सिर्फ़ु पैसो सभु कुझु न आहे, सिर्फ़ु सुख ऐं सहूलियत सभु कुझु न आहे। इमोशनली बि तव्हां हुननि सां अटैच्ड हुजो, उन्हनि सां वेझा हुजो, त हुननि जो तव्हां सां जज़्बाती तालुक़ु जेको आहे उहो मज़बूत थींदो। सो इहा मुंहिंजी अॼु जी चङी ॻाल्हि हुई। मूंखे उमेदु आहे तव्हांखे पसंदि आई हूंदी। ऐं सुभाणे वारे ॾिसूं था त असांजे खज़ाने जे दॿे मां छा थो निकिरे। अॼु वारो त मां तव्हां सां शेयर कयो आहे, ऐं मां ॾाढो इंजॉय कंदी आहियां, ऐं मां पाण खे बिल्कुलु फ्रेश ऐं जेको आहे सुठो ॾाढो फील कंदी आहियां, ऐं एनर्जेटिक फील कंदी आहियां मां जॾहिं मां अहिड़े क़िस्म जो को बि कमु कंदी आहियां। मुंहिंजी तवानाई वधी वेंदी आहे। सो करे ॾिसो कॾहिं। ऐं ॾाढी ख़ुशि थींदी आहियां मां जॾहिं पंहिंजे घर में अहिड़ी का बि शइ सजाईंदी आहियां। सो ख़ुशि हुजो, आबाद हुजो। मुंहिंजे तरफ़ां ॾाढी सारी दुआऊं, ॾाढो सारो प्यारु। ज़िंदगी रही त सुभाणे वारे व्लॉग में वरी मिलंदासीं, ऐं वरी कुझु नओं तव्हां सां गॾिजी करण जी कोशिशि कंदमि। सो सुभाणे ताईं अल्लाह वाहिगुरु।